तो ॻाल्हि मशहूरु आहे त वताये फ़क़ीर हिकु ढगी धारी हुई। उनजो गाह पठो पाड़ कंदो हो। जॾहिं गाह ढगी खे ॾेई वञी सुम्हंदो हो त पाड़े वारे जी गॾ अलाए केॾी महिल अची गाह खाई वेंदी हुई या गाह मथां वरी मुटी वेंदी हुई। गॾ जो खाधल उॿारियल गाह ढगी कान खाईंदी हुई। मुट जी सुगरान करे बि गाह खे वेझे न वेंदी हुई। तव्हांजो ढगी खीर सुकाए वई सफ़ा कमज़ोर थी वई ऐं वतायो जॾहिं सुजाग थींदो हो त गॾ खे अॼु का सेखत ॾियां, पर उहो छिरक भरे भॼी वेंदी हुई। नेठि सफ़ा बेज़ार थी तंग थी पियो ऐं हिकु राति जो अलाह साईं खे ॿाॾाईंदे चयईं त मौला इन वॾे करण वारी खे मार। दुआ कहिड़ी कयईं त मौला इन वॾनि करण वारी खे मार त मुंहिंजी मजाज़ जिंद छुटे। ईअं चई हू सुम्ही रहियो। सुबुह जो छा थो ॾिसे त गऊं भटारी जेका टंगू टेड़े पई आहे। हू वियो वञी घटी में बीठो। उतां हिकिड़ो अंधो अची लंघियो। उनखे ॿांह खां वठी अंदरि वठी आयो ऐं चयईं त हाफ़िज़ ॾिस त हीउ कहिड़ो जानवर मोल आहे। अंधे ढगी खे हेॾां होॾां हथ लॻाए अॻियां पोयां। पोइ पक करे चयो त बाबा हीउ त ढगी मोल आहे। वताए आसमान ॾे कंध मथे खणी चयो अरमान जी ॻाल्हि आहे। तोखे इहा बि ख़बर नथी पए त हीउ ढगी आहे या गॾ आहे। मूं चयो कननि वारी खे मार, तो हणी सिंगनि वारी खे मारे छॾियो। दोस्तो हाणे जेका वतायो फ़क़ीर हिकिड़ो दरवेश हो, माना हुन जूं ॻाल्हियूं पंहिंजियूं आहिनि। त हुन माना अलाह खे ॿाॾाईंदे चयो त या अलाह हे गॾ मूंखे ॾाढो तंग कयो आहे। हे मुंहिंजी ढगी जी गाह बि खाए थो वञे ऐं हिनखे माना सुकून नथो ॾिए ऐं हीअ कमज़ोर थी थी वञे ॾींहों ॾींहुं ऐं हिन जे गाह ते मुटी बि वञे थो। त इनखे वॾनि करण वारे खे मार। हाणे कुदरत ख़ुदा जी मौला जी जंहिं में रज़ा माना उहा त माना ढगी मरी पई। ॿिए ॾींहुं थियो त ॾिसे त ढगी मरी पिया। पोइ ॾिठईं त बाप मां त दुआ कई कननि वारे लाइ, हे सिंगनि वारी गुज़ारे वई मरी वई। पोइ ईअं वरी माना हुनखे वठी आयो जेको हाफ़िज़ खे अंधे खे वठी आयो त ॾिस मालिक जा रंग त ॾिस। दोस्तो इहे दरवेशनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। इहे उहे दरवेश ॼाणनि मालिक ॼाणे। असांजो हिन में कुझु न वञे दोस्तो। मां सम्झां थो हीउ तव्हांखे वीडियो तमामु घणो पसंदि आयो हूंदो दोस्तो। अल्लाह हाफ़िज़।